ॿुधो सावण, तुंहिंजी छोकिरी हुई नंढी, हाणे जवान हूंदी। जी साईं, रब जो करम आहे। इनखे भला मोकिल बंगले ते त अची घर जो कमकार अहिड़ो करे। होतारा साईं, माफ़ी ॾियो। मुंहिंजी न्याणी पढ़े पई, वो छा चवंदा आहिनि, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जी न तयारी पई करे। अड़े छॾ बाबा, न्याणियूं केरु पढ़ाईंदो आहे? आख़िर त शादी करे ॿार बचा संभालणा अथसि। भोतारा साईं, मां पंहिंजी न्याणीअ खे पढ़ाईंदुसि, कंहिं भोतार सरदार जी ग़ुलामी न कराईंदुसि। मूं बि सॼी उमिरि ग़ुलामी कई आहे। अड़े हाणे तोखे हवेलीअ जो कमकार ग़ुलामी थो लॻे? शर्म कर सावण, शर्म कर। तूं पंहिंजी सॼी उमिरि जी कमाई विञाईंदे। भोतारा साईं, अवी आहियो त चङा मुड़ुस, पर क़ुर खां मथे त न आहियो न। ऐं मुंहिंजी न्याणी त 7 क़ुर आहे, उन खां ग़ुलामी कीअं करायां? असांजे वॾनि सॼी ज़िंदगी तव्हांजो ख़्यालु कयो आहे, तूं हाणे असांजे साम्हूं थींदे? साईं, कहिड़ो ख़्यालु कयो अथव? तव्हांखे सॼी ॼमार हर हलाए असां खारायो आहे। तव्हां हर रोज़ु आसूदा थींदा पिया वञो ऐं असां हर रोज़ु गुरबत ऐं कर्ज़ जी धोॿण में गचंदा पिया वञूं। ॻोठ में स्कूल आहे, पर उस्तादनि जी जाइ ते गॾा ॿधल आहिनि। इस्पताल आहे, पर न डॉक्टर आहे, न टिकी फोटो आहे। ॾिठो न त सूमर जो पुटु नांग जे ॾंग खां तड़पी तड़पी मरी वियो। कहिड़ो ख़्यालु कयो अथव साईं? सॼी दुनिया रोशन आहे, पर असां वटि जनम जनम जा ऊंधा आहिनि। आहे का गैस सिंध में? किथे आहे बिजली असां वटि? साईं, इंडिया वञी पहुती चंड ते ऐं अव्हां असांखे धिकियो पिया ढंढ में। अड़े तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे त तूं मुंहिंजे साम्हूं थींदे? साईं, मां बि इंटर पास आहियां। ॿियो त अॼु मोबाइल ॾींहं जो दौरु आहे, सभु ख़बर अथमि। मूंखे पंहिंजी हैसियत जी ख़बर आहे। मां 9000 साल पुराणी सिंध जो सिंधी आहियां साईं। अड़े शर्म कर, पंहिंजी कई कमाई कारी न कर। मां सिंध जो हारी आहियां साईं, ऐं मुंहिंजो दीन धर्म ही धरती आहे। मां जेतिरी उन जी ख़िदमत कंदुमि, ओतिरी मुंहिंजे रिस्क में बरकत पवंदी। अड़े मुंहिंजे साम्हूं थींदे त रहंदे काथे? ज़िंदा रहणो अथई या न? मां धरती धणी आहियां साईं। मूंखे पंहिंजी धरतीअ तां को बि नथो कढी सघे। अव्हां हाणे पंहिंजो अगट छिके ॿधो, मतां भॼण जो मौक़ो बि न मिलेव। अड़े कंहिंखे ताक़त कोन्हे मुंहिंजे साम्हूं थियण जी। साईं, सिंध जो नौजवान बाशऊर आहे। उहो अंग्रेज़नि जे ठाहियल सरदारनि ऐं जागीरदारनि खे रद्द करे चुको आहे। हाणे इज़त उनखे मिलंदी जेको कारकर्दगी ॾेखारींदो साईं।